अस्सलाम वालेकुम। अज मां तव्हां दोस्तनि खे हिकु नओं वीडियो एडिटिंग जे बारे में ॿुधाईंदुसि जेको तमामु घणो ट्रेंडिंग बि पियो हले। सभ खां पहिरियों लाइट मोशन ओपन कंदासीं। लाइट मोशन किथां डाउनलोड कजे मां तव्हांखे पहिरें वीडियो में ॿुधाए चुको आहियां ऐं उन वीडियो जी डिस्क्रिप्शन में उन लाइट मोशन जी लिंक बि ॾेई छॾी हुई ऐं काफ़ी सारा XML भी मूं डिस्क्रिप्शन लिंक में रखिया हुआ ऐं बेसिक खां वठी तमामु सुठे तरीक़े सां मूं तव्हांखे सम्झायो हुयो। ऐं हाणे मां जेको नओं वीडियो एडिटिंग कंदुसि तमामु घणो ट्रेंडिंग में पियो हले। मां पंहिंजो टिकटॉक ID खोले तव्हांखे मां ॿुधायां थो। मीडिया ठीक है दोस्तों, सब खां पहिरें मां हिते बिट मार्क लॻाईंदुमि ऐं तूं असांखे वॉल्यूम घटि कंदोमांसि। बिट मार्क लाज़मी आहे दोस्तों, बिट मार्क न लॻाईंदो त तव्हांजी एडिटिंग न थींदी। बिट मार्क लॻाइण सां आसानी सां एडिटिंग थी वञे। तूं असांखे जेल ऐं FIR जूं धमकियूं न ॾे। असांजा जेल ॾिठल ऐं काटियल आहिनि ऐं असांजा काज ॻायल वॼायल आहिनि। असां मां दोस्तों बिट मार्क लॻाइण खां पोइ उहो XML फाइल मां हिते खणी ईंदुसि जेको तव्हांखे हिन वीडियो जी डिस्क्रिप्शन में मां उन XML फाइल जी लिंक ॾेई छॾींदुमि। ठीकु आहे दोस्तों, XML खणी अचण खां पोइ जेको ही अख जो निशान आहे तव्हांखे सभु इहो ऑन करिणो आहे। इनखे क्लिक कंदा रहंदो त इहो पाण ई ओपन थींदा रहंदा। जस्ट तव्हांखे हीअं करिणो आहे, बस क्लिक करिणो आहे, अख ते क्लिक करिणो आहे। ठीकु आहे दोस्तों, उन खां पोइ तव्हांखे बिट मार्क जे हिसाब सां लिरिक्स सेट करणियूं आहिनि ऐं उन खां पोइ तव्हांखे उन जे बारे में राइट करिणो आहे, लिखिणो आहे। जिथे जिथे बि तव्हां बिट मार्क लॻाई आहे ओसी ताईं तव्हां पंहिंजी लिरिक्स जी सेटिंग कंदव। फर्ज़ मां तव्हांखे पहिरें बि ॿुधायो हुयो त घड़ियाल जे निशान ते वेंदासीं ऐं उन सां एडजस्ट कंदासीं। ठीकु आहे दोस्तों, हे जेके ॿधी रहनि उन खां पोइ पहिरीं में असां जेको आहे सो जेके बि अल्फाज़ आहिनि उहे लिखंदासीं। पहिरीं में कुझु बि हूंदो अचे, पहिरीं में असां पंहिंजे दोस्तनि खे चवंदासीं बाबा सपोर्ट कयो। कीप सपोर्ट, कीप सपोर्ट, कीप सपोर्ट ऑल फ्रेंड्स, ऑल फ्रेंड्स। हिन लिरिक खे थोरो असां नंढो कंदासीं। तव्हां पंहिंजे हिसाब सां एडजस्ट करे सघो था। ओ सॉरी, हिन प्लस जे निशान ते वञिणो आहे ऐं उनखे पोइ असां थोरो नंढो कंदासीं। ठीकु आहे दोस्तों, पंहिंजे हिसाब सां एडजस्ट कजो ऐं उन खां पोइ मां जल्दी जल्दी पंहिंजे स्टेटस जी एडिटिंग करे वठां थो। ऐं ध्यान सां ॾिसिजो, गौर सां ॾिसिजो ऐं जीअं तव्हांखे सम्झो जेका ॻाल्हि तव्हांखे सम्झ में नथी अचे न तव्हां मूं ॾे हिन वीडियो में जेको आहे सो कमेंट करे सघो था ऐं मां तव्हांखे उनजी फुल तरीक़ेकार सां वरी ॿुधाईंदुसि। जेको बि तरीक़ो सवलो लॻो मां तव्हांखे ॿुधाईंदुसि। ठीकु आहे, ऐं उन खां पोइ सभु लेयर सेट करण खां पोइ मतिलबु सेट करण खां पोइ असांजो वीडियो थी वियो तयारु। ऐं हाणे असां पंहिंजे वीडियो खे कंदासीं एक्सपोर्ट। एक्सपोर्ट करण खां पहिरीं मां तव्हांखे ॿुधायां त स्क्रीन खे जेको आहे बंदि न कजो, स्क्रीन खुलियल ई हुजे तव्हांजी। जेकॾहिं स्क्रीन पावर ऑफ थी वई या बंदि करे छॾींदो त पोइ तव्हांजो वीडियो एक्सपोर्ट न थींदो। हे तव्हांजी स्क्रीन खुलियल ई हुजे। ठीकु आहे दोस्तों, खुलियल हूंदी त वीडियो एक्सपोर्ट थींदो, पियो न त कोन थींदो। ऐं आख़िरी में मां सभिनी दोस्तनि खे हिकु रिक्वेस्ट कंदुमि त जेकॾहिं वीडियो फेसबुक ते पिया ॾिसो त फेसबुक पेज खे लाइक कयो ऐं फॉलो कयो ऐं जेकॾहिं यूट्यूब ते पिया ॾिसो त असांजे चैनल खे सब्सक्राइब कयो ऐं बेल आइकन खे दॿाए छॾियो था जीअं असांजो हर वीडियो तव्हां सभिनी दोस्तनि वटि पहुची सघे। ठीकु है दोस्तों।